बाक़ी गारियूं ॾिजो तव्हांजी मर्ज़ी, ॻाल्हि अथव सही सची हा। हिन मदरसे जी ख़िदमत करियो, मदरसे ते नाराज़ न थियो। ये मदरसे जा तालिब कसम खुदा जो रब जूं रहमतूं अथव रहमतूं। असीं त मुफ्त में हिननि ते कावड़ा वेठा आहियूं, मुफ्त में हिननि ते कावड़ा वेठा आहियूं। अल्लाह जे रसूल जी हदीस आहे, पाण फरमायूं के गोठ जे मथा अल्लाह जो अज़ाब तैयारी कंदो आहे, अनकरीब अज़ाब अचंदो। उन गोठ जे मथा अज़ाब अचण वारो आहे। तेसिताईं को गोठ जो को मासूम बच्चो कच्छ में क़ुरान खणी टाकदड़ ज़मीन ते उस्ताद जे अॻियां पढ़ण जे लेंदो आहे, कायदो खोले बिस्मिल्लाह कंदो आहे, अल्लाह के राह में वेंदो आहे, मलाइकत खे हुकुम कंदो आहे जिते क़ुरान पढ़जे पियो इन पूरे गोठ जे मथा इन मासूम जे सदके 40 साल जे अज़ाब माफ़ करे छॾियो। ओ हिन जे सदके अल्लाह अज़ाब टारे तो। तव्हां खां पुछां थो अॻिन उम्मतनि जे मथां जेके अज़ाब आया उन जा ॾोह कहिड़ा हुआ, उन्हनि छा कयो? उन्हनि व्याज खाधो, जुआ कई, बच्चेबाज़ी ज़िना कयूं, ठरो पीतो, तॾहिं उन्हनि ते अज़ाब आया। सच ॿुधायो, क़ुरान अॻियां रखियो आहे, छा इहे साॻिया लक्षण असांजा कोन्हे? केड़ो गुनाह जो अॻिन उम्मतनि में हो असां में कोन्हे? पर पोइ बि अल्लाह पत्थर कोन थो वसाए, ज़िलज़ला कोन थो आणे, तबाहियूं बर्बादियूं कोन थो आणे। मञो या न मञो, हिननि तालिबनि जे सदके, हिननि मासूम जे सदके मौलवी ने छा कयो आहे? मौलवी ने छा कयो आहे? आउं त चवंदो आहियां दोस्तनि खे, ओ जेके ॿिए दफ़ा घर में ॿोड़ घुरण ते बि बुझो मिलंदो आहे, उहो बि गारियूं मौलवी समीउल्लाह खे न, डायरेक्ट मौला फज़ल रहमान खे ॾींदो आहे। घर में इज़त इहा त ॿिए दफ़ा ॿोड़ घुरण ते बुझो मिले। मौलवी ने छा कयो आहे? आउं तव्हां खां पुछां थो, अबा ही एतिरी वॾी जमात वेठी आहे, अक्सर जे मुंह में आउं ॾाढ़ी ॾिसां पियो, अक्सर जे मथे ते आउं पटका ॾिसां पियो। ये अक्सर मदरसे या तालिब मलाइक सिफत माण्हू वेठा आहिनि, छा ही मौलवी जी मेहनत कोन्हे को? हिन तव्हांजे इलाके में एॾो वॾो मदरसो ॾिसां पियो। मूं ईंदे शर्त साईं जोगी साहब खां पुछो, मुंहिंजो ही मदरसो चंदे वारो या पार्टी वारो आहे? चंदे वारो माना 50 रुपया 100 रुपया, 100 रुपए जो चंदो, 100 रुपए जा महीना, हिकु बोरी अन्न जी, हिकु बोरी मेहनत जी, इहो आहे चंदे वारो। ॿियो वरी का हिकु ॿ दोस्त अहिड़ा हुजनि जेके बाक़ाइदा चंदो करे मेहनत करे मदरसे खे ठाहिनि, ॿाहिरियां दोस्त मेहनत कनि। मूं साईं खां पुछो, साईं चओ ही मदरसे जा चंदे वारा आहे, ही चंदे वारो मदरसो आहे, पर मौलवी समीउल्लाह तमामु वॾो मेहनती आहे। मेहनत जे सदके हिन जंग में एॾो इदारो थी वियो आहे। तव्हां खां पुछां थो, इहो मौलवी मेहनत करे एॾो इदारो ठाहियो अथसि, एतिरा तालिब, एतिरियूं न्याणियूं क़ुरान पूरो कयो आहे, तव्हां चंदो ॾींदा आहियो। असीं मेणा ताना घटि वधि ॻाल्हाए सच ॿुधायो, असां जेको चंदो वठी तव्हांजे बच्चनि खे पढ़ायो आहे, असां हिलाल करे खाधो आहे या हराम करे खाधो आहे? मूंखे जवाब ॾियो, हिलाल करे खाधो आहे या हिलाल करे खाधो आहे? पोइ मौलवियुनि खे मेणा ताना न ॾियो। मौलवी तव्हांजा चौकीदार अथव, चौकीदार। अब चौकीदार का निफरत चोर कंदो आहे, भाॻियो कोन कंदो आहे। तव्हां खां पुछां थो, तव्हां हितां खां वेही काबे ॾे मुंहुं करे पेशाब कंदा आहियो? मूंसां ॻाल्हायो, काबे ॾे मुंहुं करे पेशाब कंदा आहियो? सच ॿुधायो, काबे ॾे मुंहुं पेर कंदा आहियो? न। भला काबे ॾे न मुंहुं करे पेशाब करियो, न काबे ॾे पेर करियो, न खटी जी पेरानी करियो। अब बराबरि इहे आहे। ऐं मूं अखियुनि सां ॾिठो आहे, मूं अखियुनि सां ॾिठो आहे, हरम में समूह बैतुल्लाह ॾिठो आहे, अरब सगोरा ओ ही पेर कयो वेठा आहिनि, बिल्कुलु काबो समूह काबो। ऐं क़ुरान पढ़नि पिया, क़ुरान पढ़ी थकी पिया, क़ुरान खे छपे शेरां थी करे लत खोले सुम्ही रहिया, परवाही कोन्हे को। क़ुरान पट ते रखियो आहे, सिर रखियो, अरब सगोरा सुता पिया आहिनि। ॿुधाए त तव्हांजे मस्जिद में जेकॾहिं क़ुरान जी कोई बेदबी करे तव्हां उनखे जीरो छॾींदा? असां मौलवियुनि खे था गारियूं ॾियो, मौलवियुनि छा कयो आहे? तव्हांखे बैतुल्लाह जो अदब सेखारियो अथनि, तव्हांखे क़ुरान जो अदब सेखारियो अथनि। मौलवियुनि छा कयो आहे? मौलवियुनि इहो धंधो कयो आहे। मौलवी ते कावड़ त मौलवियुनि छा कयो आहे? आउं तव्हां खां पुछां थो, अबा कादियानी मुस्लमान आहिनि या काफ़िर आहिनि?
ऐं सभिनि जो आवाज़ ॿुधण थो चाहियां। कादियानी छा आहे न, कादियानी छा आहे न, भला ॿुधो त मूं त हेतिरी देरि में तक़ीद में तव्हांखे कोन सम्झायो त कादियानी खे काफ़िर चवंदा वञो। अब मूं चयो आहे, मूं कोन चयो आहे, पर तव्हां खां ख़ाली पुछां पियो त कादियानी केरु आहिनि, तव्हां छा था चओ? काफ़िर। अबाई जेके मदरसे जा तालिब आहिनि कादियानी केरु आहिनि? काफ़िर। ही बि चवनि पिया काफ़िर, ही अछी दाढ़ी वारो बि चए थो काफ़िर, नंढा वॾा बारा जा माण्हू, झंग जा माण्हू, बच्चो बच्चे चवे पियो कादियानी छा आहिनि? मौलवी छा कयो? मौलवी इहो धंधो कयो आहे। तव्हां माण्हुनि जे ज़हन में मदीने वारे साईं जी मोहब्बत कुटे कुटे भरी आहे। तव्हांजे ज़हन दिल दिमाग़ में मदीने वारे साईं जे दुश्मन जी निफ़रत बि कुटे कुटे भरी आहे। अॼु बच्चो बच्चो झर जंग में चवे थो त कादियानी केरु आहिनि, कादियानी केरु आहिनि। मौलवी इहा महिनत कई आहे जो कादियानी खे तव्हांजे दिल दिमाग़ में भरे चयो अथनि। इन खां मथे मौलवी छा कनि तव्हांजे लाइ? मौलवी तव्हांखे कादियानी काफ़िर हुजण जो सबक सेखारियो अथनि। मौलवी तव्हांखे अदब सेखारियो अथनि। बैतुल्लाह जो पुराणे ज़माने में असां वटि रमज़ान जे महीने में तरावी पढ़ण जे लाइ ईंदा हुआ। डेरा गाज़ी खान जा, लया जा, मुल्तान जा, इन इलाइक़े जा माण्हू ईंदा हुआ असां वटि ख़तम पढ़ाइण। न को क़ुर जा हाफ़िज़, न को कुझु, मिड़ई 2 सिपारा 3 सिपारा कंहिंखे यादि। सॼो रमज़ान जो महीनो उन में असांखे राड़ींदा हुआ। रमज़ान जो महीनो ख़तम थियो, हेॾा ॾिसो, रमज़ान जो महीनो ख़तम थियो, चङी तरह असां मां रोड ॾिनो, वरी मथां खां बाग लथो, उन जी रोड ॾिनो, वरी मथां खां कुर्बान ईद जी ईद कुर्बान आई, उन ते असांजो खलो लाथऊं। पछाड़ियो वींदे वींदे सराड़ी स्टेशन ते ॾाढ़ी खे उबता सुबता वर ॾेई वांदो करे जहिड़ा आया तहिड़ा विया। असीं बाग बार हुआसीं, असांखे क़ुर जा हाफ़िज़ हुआ जिन तरावी पढ़ायूं। उहे हाफ़िज़ कोन हुआ, रोल मुल्ला हुआ जिन तव्हांखे तरावी पढ़ायूं। शुक्र नथा करियो अॼु तव्हांजे हर जंग में हर ॻोठ में असां केतिरा हाफ़िज़ तयार करे छॾिया आहिनि। एतिरा हाफ़िज़ छोकिरा नियाणियूं क़ुर जूं हाफ़िज़ पियूं थियनि। तव्हांजे घरनि में ॿाराड़ी ते काई मस्जिद अहिड़ी कान्हे का जंहिंमें हर रमज़ान में 2-2 हाफ़िज़ बीठल न हुजनि। मौलवियुनि खे गारियूं न ॾियो, मौलवी इहो कमु कयो आहे। तव्हांजे बच्चनि खे पढ़ायो अथनि। मौलवी तव्हां कावड़ ख़ुदा कंहिंजे लाइ कोन थी। हा, मौलवी तव्हां ते तव्हांजे बच्चनि खे पढ़ायो आहे। ऐं हिननि बच्चनि जो तालुक जेके हाफ़िज़ जा, हिन जो तालुक हाणे मदीने सां क़ाइमु थी वियो। जेके स्कूलनि में पढ़ंदा, कॉलेजनि में पढ़ंदा, जेके स्कूलनि ऐं कॉलेजनि में पढ़ंदा, उन जो तालुक बर्तानिया अमेरिका सां। प्राइमरी जो तालुक मिडल सां, मिडल जो तालुक हाई स्कूल सां, हाई स्कूल जो तालुक कॉलेज सां, कॉलेज जो तालुक यूनिवर्सिटी सां, यूनिवर्सिटी खां अॻियां अची करे अमेरिका, बर्तानिया, यूरोप जो दलगदो। ही जेके मदरसे जा तालिब, उहे जेके तव्हांजे ॿारनि ते पराया बाग चोरी कनि, टमाटा चोरी कनि, मस्जिद मां जुतियूं चोरी कनि, के गाॾी खे लीको कढी वञनि, जेके रुलिया पे उनखे वठी मदरसनि में क़ुर यादि करायोसीं। अॼु इन्हनि जो तालुक मदीने सां क़ाइमु थी वियो, रोज़े रसूल सां थी वियो। मिसाल जे तौर ते आऊं शागिर्द, हेॾा तवजो करियो, आऊं शागिर्द शेख कासमी जो, शेख कासमी मौला यूसुफ बिनोरी जो शागिर्द, मौला यूसुफ बिनोरी अनवर शाह कश्मीरी वटि पढ़ियो। अनवर शाह कश्मीरी हज़रत शेखुल हिंद जो शागिर्द, हज़रत शेखुल हिंद मौला कासिम नानोती वटि पढ़ियो। मौला कासिम नानोती शाह इसाक़ वटि पढ़ियो। शाह इसाक़ शाह अब्दुल गनी वटि पढ़ियो। शाह अब्दुल गनी शाह अब्दुल अज़ीज़ जो शागिर्द, शाह अब्दुल अज़ीज़ शाह वलीउल्लाह वटि पढ़ियो। शाह वलीउल्लाह शेख अबू ताहिर मदनी वटि पढ़ियो। शेख अबू ताहिर मदनी अल्लामा मोहम्मद बिन अहमद वटि पढ़ियो। अल्लामा मोहम्मद बिन अहमद शेख रबी बिन सभी वटि पढ़ियो। शेख रबी बिन सभी शेख हुसामुद्दीन जो शागिर्द, शेख हुसामुद्दीन इमाम ज़ातिरमिज़ी वटि पढ़ियो। इमाम ज़ातिरमिज़ी अब्दुल्लाह बिन मुबारक जो शागिर्द, अब्दुल्लाह बिन मुबारक इमाम आज़म इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह शागिर्द, इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह हज़रत हमाद वटि पढ़ियो। हज़रत हमाद अनस बिन मालिक वटि पढ़ियो। अनस बिन मालिक अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु अन्हु शागिर्द, अब्दुल्लाह बिन मसूद मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शागिर्द। तव्हांजे ॻोठ मस्जिद खां छिकींदे तो रोज़े रसूल जो तंग कंदो। मुसलमानो हिन मस्जिदनि मदरसनि जूं ख़िदमत करियो, पंहिंजे आबादी जा हिसा मदरसे खे ॾियो। कम अज़ कम हर घर पंहिंजो हिकिड़ो भाती मदरसे जो तालिब शुमार करे। ये 10 भातियुनि खे ख़र्च करियो था, हिकिड़ो भाती मदरसे जो तालिब शुमार करियो। कसम ख़ुदा जो अल्लाह
बरकत जा मींह वसाईंदो, रहमत जा मींह वसाईंदो, निफ़रतुनि मां तव्हांखे आजो कंदो, तव्हां में मोहबत प्यार कुर्ब कंदो। शुक्र करियो जो तव्हांजे ॿाराड़ी ते एॾो वॾो इदारो लॻो पियो आहे। तूं संभाली तिन सभिनि खे, आऊं बि बानो तो संदो, जहिड़ो तेड़ो आईं तब तो संदो गोलो गंदो, तो ते भारी भार कहिड़ो, लख बंदन मां हिकु बंदो, तुंहिंजे बाननि साण बाजू केरु ॿियो कादर कंदो, पाण पंहिंजा तूं न पारी केरु पारे पार तूं न ॾींदे केरु ॾींदो ॾे जो ॾातार। अल्लाह खां दुआ त अल्लाह से अमल